ही कूक शनिवार खां खंजर खां तिखी आ, ही कूक शनिवार खां खंजर खां तिखी आ, ही फूक थदी हीर खां ओथर खां तिखी आ, वहमन जे मकानन में सुती पई आ मगर जे, ही कौम उथी पए त पो महशर खां तिखी आ। हाणे आउं तकरीर जे लाइ गुज़ारिश कंदुसि मिस्टर नबील कंबर चन्ना खे त पाण अचनि ई पंहिंजी तकरीर पेश कनि। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में नबील कंबर चन्ना। शुरू अल्लाह ताला जे पाक ऐं पवित्र नाले सां जेको तव्हांजो असांजो बलक ने पूरी कायनात जो मालिक ऐं खालिक आहे। मोहतरमा उस्ताद प्यारा शागिर्द अस्सलाम वालेकुम। अॼु जॾहिं असां सभु गॾिजी लतीफ़ ऐं सिंध जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं त असांखे पोइ न विसारणु घुरिजे त सिंध सां केतिरा ई मसइला आहिनि। मुंहिंजो उन जो उनवान आहे सिंध जी मौजूदा सूरत हाल। आउं पंहिंजी तकरीर जी शुरूआत हिन शेर सां कंदुसि। अधु उड़ रे आसमान का आग भरो, अधु उड़ रे आसमान का आग भरो, अर्श आजम का कशा का आग भरो, अमन जो नगमो रिम गूंजी वियो, सिंध छा सारे जहान का आग भरो। सिंध धरती कदीम ज़माने का वठी दरिया आबाद माण्हुनि जी धरती आहे। सिंधी माण्हुनि जो गुज़ारो ऐं जियापो सिंधु दरिया ते आहे। जेका सिंधु जी सिंध सॾिबी आहे, सिंधु जे पाणीअ खे मुख़्तलिफ़ डैमनि ज़रिए रोकियो पियो वञे ऐं नतीजे तौर सिंध जूं हज़ार एकड़ ज़रई ज़मीनूं सुकी तबाह व बर्बाद थी वियूं आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ वरी पाणी न हुजण करे बेरोज़गार थियल सिंधी यारनि खे शहरनि अंदरि कारखाननि में मज़दूरी पिणु न पई ॾिनी वञे ऐं ॿियनि इलाइक़नि मां ॿियनि सूबनि ऐं मुल्कनि मां माण्हू घुराए कारखाननि मिलियुनि ऐं फैक्ट्रियुनि में रखिया पिया वञनि, जंहिंसां माण्हू वधीक बुख ऐं बदहाली जे सबबु हितां जो नौजवान नफ़्सियाती इंतशार, अनारकी ऐं ज़हनी ख़लफ़शार सबबु नशे चोरी ऐं ॿियनि मनफ़ी लाड़नि तरफ़ तेज़ीअ सां निकिरी रहियो आहे ऐं ही समाज तारीख़ी अर्तिका जे सफ़र यानी हारीअ खां पोइ पोरियत सग में मुंतकिल ऐं तब्दील थियण खां पिणु तासीर आहे, जेका सिंधी समाज लाइ इंतिहाई गहरी साज़िश आहे। सिंध में मौजूदा फसूदा नाकारा ऐं गैर तारीख़ी जागीरदारानी बोतारकी करे सिंधी समाज में हिकु बगाड़ पैदा थी रहियो आहे। उन करे इन्हनि समाजी बुराइनि मज़हबी इंतिहा पसंदी अनारकी ऐं सिंध जे मिलनी मसइलनि जो सिर्फ़ तइलीम ऐं शौर में आहे। चाहे वक्त ही जोगी जाॻिया, चाहे वक्त ही जोगी जाॻिया, वो सूर न रहंदा साॻिया। असां सभिनी खे गॾिजी उन्हनि मसइलनि ख़िलाफ़ हिकु तइलीमी मुआशिरे जे जोड़जक करण लाइ भरपूर किरदार अदा करणु घुरिजे। हिन शेर आउं पंहिंजी तकरीर जी पुॼाणी हिन शेर सां कंदुसि। तारीख़ थी अॻियां ॿाहिरि उकारे अचिबो, तारीख़ थी अॻियां ॿाहिरि उकारे अचिबो, फराद थी कैसार खे ॾारे अचिबो, फराद थी कैसार खे ॾारे अचिबो, जे सिज लथो चंड लथो थी हूंदा त बाज़ी मची आड़ा के ॿारे अचिबो। विश यू ऑल द बेस्ट देयर टू बी डिफरेंट बिकॉज़ वी आर डिफरेंट। गबर खां वठूं छो न गोघे, घुरूं छो गबर खां वठूं छो न गोघे, पिनण खां छिनण में मज़ो थो अचे, बनियुनि लाइ वनियुनि लाइ वतन जे हदुनि लाइ मञूं था विढ़ण में मज़ो थो अचे। हाणे हिकिड़ो टेबलो आहे, तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में ज़ैन ग्रुप टेबलो पेश करण जे लाइ अचनि था। फलक रज़ा उमरानी खे गुज़ारिश आहे त डाइज़ हेठि लाइ।